बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में जिम्स अस्पताल इंतजामिया जा कलूर बरक़रार। जिम्स में इलाज सांगी ईंदड़ मरीज़न के मुख़्तलिफ़ बहाना ॼाणाए मोटाइण मामूल बणिजी वियो। गुज़िरियल ॾींहुं व्यम लाइ वियल ॻोठ इमाम बख्श कहर वासी औरत खे बि गायनेकोलॉजिस्ट शोबे जी इंतजामिया व्यम कराइण खां इनकार करे छॾियो। लाचार पोरियत ज़ाल जो ख़ांगी अस्पताल मां व्यम करायो। पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान राशिद कहर पारां जिम्स इंतजामिया ख़िलाफ़ एहतजाज। जिम्स इंतजामिया पारां ग़रीबन सां थींदड़ ज़ुल्म बर्दाश्त न कंदासीं। डायरेक्टर जिम्स खे हटाइण जो मुतालबो करियूं था। राशिद तालका अस्पताल ठुल में एम्बुलेंस न हुअण सबबि पीरसन ॻोठाणे जो लाश 1 कलाक ताईं उस में सड़ंदो रहियो। वारिस मजबूर थी पीरसन जो लाश रिक्शा ते ॻोठ खणाए विया। ॻोठ सरदार उमर दराज भंगर वासी 65 वरियनि जे पोरियत महमूद सिपिर जी तबियत ख़राब थी पई त वारिस खेसि तालका अस्पताल ठुल खणाए आया, जिते हू फौत थी वियो। वारिसनि पारां इंतजामिया खां एम्बुलेंस घुर कई वई त इंतजामिया एम्बुलेंस कोन्हे चई ठिप जवाब ॾेई छॾियो, जंहिं बाद वारिस पीरसन जो लाश रिक्शा में खणाए रवाना थी विया। सुजाण धुरिन एमएस तालका अस्पताल ठुल जी अहिड़ी बेहिसी ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो करे छॾियो। तुर्बत जी बाज़ार में गाॾी भरिसां ज़ोरदार बम धमाको। गाॾी तबाह, हिकु ॼणो मारिजी वियो ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। लेवीज़ ज़रियनि मूजिब बम मोटरसाइकिल में लॻायो वियो हो। धमाके वारी जाइ ते वेझड़ाई वारी जॻहनि जा शीशा टुटी पिया। फौत ऐं ज़ख़्मी थींदड़नि खे वेझे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त बम डिस्पोजल स्क्वाड धमाके वारी जाइ तां शाहिदियूं गॾु कयूं। लेवीज़ ऐं FC वाक़े वारे हंध खे कड़ो चाढ़े जांच शुरू करे छॾी। जागण पुलिस जी कार्रवाई। रूपोश जवाबदार बरकत मारफाणी गिरफ्तार। जवाबदार के छॾाइण लाइ मारफाणी बिरादरी जे हथियारबंदनि जो दीनपुर चौकी ते हमलो। पुलिस एहलकार नदीम वीसर अगवा। इत्तला ते पुलिस अटाला हथियारबंदनि पुठियां रवाना। हथियारबंद पुलिस एहलकार के छॾे फरार। पुलिस मूजिब हथियारबंदनि पारां जवाबदार के छॾाइण लाइ हमलो कयो वियो हो। सिटी पुलिस जैकबाबाद जी कार्रवाई। फुर ऐं चोरी जे केसनि में घुर्बल 3 जवाबदार गिरफ्तार। SSP जैकबाबाद मोहम्मद तारिक नवाज़ जे PRO पारां जारी कयल प्रेस पधराई मूजिब जवाबदार तारिक वीसर, जाहिद कोलाची ऐं परवेज़ अहमद उर्फ परू चांडियो फुर ऐं चोरी जे केस में घुर्बल हुआ। जवाबदारनि मथां सिटी ऐं सदर थाणे ते केस दाख़िल आहिनि, जिन खे गिरफ्तार कयो वियो आहे। मुबारकपुर वेझो ॻोठ पुराणे मीरल में ज़हरीली पली खाइण सबबि 8 औरतुनि समेत 14 ॼणा बेहोश। 8 वरियनि जो सिद्दीक भट्टी गणती जोगी हालत में जैकबाबाद अस्पताल मुंतक़िल। ॿुधायो पियो वञे त ॻोठाणनि जे खाधे में किरड़ी किरी पई हुई ऐं उहो खाधो खाइण सबबि 14 ॼणनि जी हालत गैर थी वई। डेप्यूटी कमिश्नर शिकारपुर रहीम बख्श महतलो बदली। संदस जाइ ते नवीदुर रहमान लाड़िक नओं डेप्यूटी कमिश्नर शिकारपुर मुकर्रर। रहीम बख्श महतलो डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार कराची मुकर्रर। नोटिफिकेशन जारी। पठोरो में सुजाग बार तहरीक पारां सूफी शाह इनायत प्रेस क्लब आडो ठरी मीरवा वाक़े ख़िलाफ़ अमीर अली ज़ोंवर, इकबाल परिहाड़, अज़ीम मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सुजाग बार तहरीक जे अॻवाननि जो चवणु हो त सिंध में मासूम ॿारनि सां जिनसी ॾाढाई वारा वाक़िया ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि। इन लाइ हुकूमत खे घुर्जे त ठरी मीरवाह वाक़े जे मरकज़ी किरदार सारंग शर समेत संदसि समूरे टोले खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे त जीअं ॿीहर अहिड़ा वाक़िया पेश न अचनि। जमीयत उलमा इस्लाम सिंध जे अॻवान मौलाना राशिद महमूद सूमरो चयो आहे त मुल्क हलाईंदड़नि खे फ़ैसिलो वठणो पवंदो त उन्हनि खे इमरान ख़ान खपे या मुल्क खपे। जेकॾहिं अञा बि उन्हनि न सोचियो त मुल्क जी भींग थी वेंदी। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन शादात कोट प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हुन वधीक चयो त मुल्क जी मुआशी तबाही जो ज़िम्मेवार वज़ीर आज़म इमरान ख़ान आहे, जंहिं जे हुकूमती दौर में महांगाई जी शरह एतिरी त वधी वई आहे जो 1 रुपए वारी शइ जो मुल्ह ॾहूण ते वञी पहुतो आहे। सखर में रुस्तम वासण आबदा मीरानी प्रेस क्लब पहुची साफ़ इनाडो दाहींदे चयो त रुस्तम शहर जो बासर वडेरो गफ़ार खान महर साथियुनि समेत अगवा करे 3 ॾींहं ताईं अणसुञातल हंध ते रखी ज़बरदस्ती ज़्यादती जो निशानो बणायो। अॼु सखर जे बस टर्मिनल वटि छॾे फरार थी विया आहिनि। हुन ॿुधायो त जवाबदार दोस्ती रखण लाइ तंग कंदो हो। 3 ॾींहं अॻु घर में घिड़ी मुंहिंजे मुड़ुस सलीम मीरानी खे तशद्दुद जो निशानो बणाए मूंखे हथियारनि जे ज़ोर ते अगवा कयो। इत्तला बावजूद पुलिस कार्रवाई न करे रही आहे। ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे मरकज़ी एडिशनल जनरल सेक्रेटरी इज़हारुल हसन कादरी चयो आहे त इंसाफ़ वेलफेयर विंग जे क़याम जो मक़सद फलाही इदारनि पारां ग़रीबनि लाइ ईंदड़ फंड्स चङी रीत मुस्तहकनि ताईं पहुचाइण लाइ किरदार अदा करे सघिजे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन मटियारी में इंसाफ़ वेलफेयर विंग जे अॻवान मज़हर मेमण जी रिहाइश गाह ते कयो। इन मौक़े ते एडवोकेट ज़ीशान ख्वाजा, अब्दुल जब्बार मेमण, अब्दुल गफ़ार छछर, उमैर मलिक, सुभान जमाली, दानिश समोए ॿिया मौजूद हुआ। ही हुयूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।